असांजा परम पूज्य भगत गवाराम साहिब जी जो लोकप्रिय हिकिड़ो कलाम पेश कयूं था। असांजे कीअं रिझायां तोखे कीअं परचायां, ॾाढो सुहिणो कलाम आहे। सुलेमान साहिब जो लिखियलु। वाह वाह, मां हिकु सेकंड लाइ भुलिजी वियुसि, हिकु सेकंड मूंखे लॻो। सुलेमान साहिब जो ही सूफ़ी कलाम लिखियलु आहे ऐं ॾाढे दर्दीले अंदाज़ में, ॾाढे रूहानी अंदाज़ में, ॾाढे आत्मीयता मां भगत साहिब जो इहो पंहिंजे सुहिणे आवाज़ पेश कयो आहे। कॾहिं कॾहिं असीं कोशिशि कंदा आहियूं, हर को कलाकार स्टेज ते ईंदो आहे त नाले अलॻि ऐं कीअं रिझायां ज़रूरु अभ्यास कंदो आहे। उन में भगत साहिब जी गायकी खे थोरो सो कॉपी करे कोशिशि कंदा आहियूं, थोरो थोरो वरी 1%, पर प्रभु परमात्मा माफ़ कजो, थोरी कोशिशि आहे पूरी। कीअं रिझंदो कीअं परचायां कलाम पेश कयूं। राग काफ़ी ताल कहवा। राग बिलावल गाइए पंज संद होवन पास, हिकिड़ा गावन ॿिया सुर झलावन, तॾहिं से राग बिलावल पास। अचो काफ़ी राग में तव्हांखे इहो सूफ़ी कलाम ॿुधायूं था। Oh,
रात काफी का कहवा खमर तो अरे गमा पर गमा परी गमा सारे सारे गने हरी सारे किया दिवाया तो किया पर ओ अच्छा पिया करो